नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त मोरो में क़ारान इल्ज़ाम हेठि नौजवान खे कुतनि जी बिछ कराए मारण जो इंकशाफ थियो आहे। मक़तूल नौजवान जे पीउ जो जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। अब्दुल सत्तार ते मामे महबूब संदसि पुटु शाहनवाज़ ऐं मुंहिंजे अॻूणे ज़ाल जे मुड़ुस मुश्ताक कुतनि जी बिछ कराई हुई। जवाबदार पुट जा हथ पेर ॿधी खे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया हुआ। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक न्यूज़ ॾींदा हलूं त मोरो में क़ारान इल्ज़ाम हेठि नौजवान खे कुतनि जी बिछ कराए मारण जो इंकशाफ थियो आहे। मक़तूल नौजवान जे पीउ जो जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। अब्दुल सत्तार ते मामे महबूब संदसि पुटु शाहनवाज़ ऐं मुंहिंजे अॻूणे ज़ाल जे मुड़ुस मुश्ताक कुतनि जी बिछ कराई हुई। जवाबदार पुट जा हथ पेर ॿधी खे ज़ख़्मी हालत में फिटो करे फरार थी विया हुआ।